बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, कड़ा हाल खुश आयो ख़ैर। दोस्तों अॼु पाण एक चाइनीज़ जो नओं लेसन स्टार्ट कंदासीं जंहिंजो उनवान आहे नंबर्स। पाण चाइनीज़ में गिनती कीअं था करे सघूं, या चाइनीज़ में 1 2 कीअं था पढ़ी सघूं, या सिंधी में सवाल ॿुधायूं त चाइनीज़ में हिक खां पाण शुरूआत कीअं कयूं नंबर जी। त अॼु जो जेको पंहिंजो लेसन आहे उहो लेसन नंबर 4 आहे, नंबर्स या गिनती वारो सबक़। त सभ खां पहिरियां पाण ॿुड़ी खे छा चवंदासीं चाइनीज़ में? लिंक। लिंक मतिलबु ज़ीरो, ज़ीरो मतिलबु ॿुड़ी। उन जे हेठि जेको अल्फाज़ वियो आहे ई, चाइनीज़ जो वर्ड आहे ई मतिलबु इंग्लिश में माना इन जी थींदी 1 ऐं सिंधी में माना इन जी थींदी 1। उन खां हेठि चाइनीज़ जो वर्ड आहे अर इंग्लिश जी मीनिंग थींदी 2 ऐं सिंधी में इन जी मीनिंग थींदी 2। लास्ट जेको वर्ड पियो आहे सैन, चाइनीज़ जो वर्ड आहे सैन ऐं इन जो इंग्लिश में थींदी 3 ऐं वरी सिंधी में इन जी मीनिंग थींदी 2। हाणे शुरू खां पाण पढ़ियूं चाइनीज़ जा वर्ड तव्हांखे वरी ॿुधायां। लिंक, लिंक मतिलबु ज़ीरो, ई मतिलबु 1 1, अर मतिलबु 2 या 2, सैन मतिलबु 3 2। त अॻिते हलंदासीं पाण स्लाइड नंबर 2 ते। स्लाइड नंबर 2 जो पहिरियों अल्फाज़ आहे स। इन जो इंग्लिश में मीनिंग थींदी 4 ऐं सिंधी में मीनिंग थींदी 4। नेक्स्ट वर्ड आहे वू मतिलबु 5 मतिलबु 5 वू। ऐं नेक्स्ट जेको वर्ड आहे उहो आहे ल्यू मतिलबु 6 मतिलबु 6, सिंधी में इन जी मीनिंग थींदी 6 ल्यू जी। नंबर लास्ट जेको आहे उहो आहे छी मतिलबु 7 मतिलबु 7। त वरी तव्हांखे ॿुधाईंदो हलां शुरू खां स्लाइड में वर्ड आहे स मतिलबु 4, वू मतिलबु 5, ल्यू मतिलबु 6, छी मतिलबु 7। त हलंदासीं पाण अॻिए स्लाइड में। त इन स्लाइड में जेको वर्ड आहे पहिरियों उहो आहे पा मतिलबु 8 ऐं नेक्स्ट वर्ड आहे च्यू मतिलबु 9 नो ऐं उन खां हेठि वर्ड आहे श मतिलबु 10 मतिलबु 10। त तव्हांखे वरी ॿुधायां चाइनीज़ पिनियन जो वर्ड आहे पा मतिलबु 8 नंबर 2 ते आहे च्यू मतिलबु 9 नो। नंबर लास्ट वर्ड आहे जेको श मतिलबु 10। त दोस्तों अॼु पाण 0 खां 10 ताईं पाण चाइनीज़ जा वर्ड पढ़िया। तव्हांखे कीअं लॻा तव्हां मूंखे कमेंट्स में ॿुधाईंदा ऐं मुंहिंजो यूट्यूब चैनल सिंधी चाइनीज़ अकेडमी खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे प्रेस कंदा। तव्हांजी वॾी महिरबानी थींदी ऐं दोस्तनि खे वधि मां वधि शेयर कजो। त अॻिते मिलंदासीं हिकु नए वीडियो सां गॾु। महिरबानी।